बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल काफिरून। नाज़रीन, रतो देरो खां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अज़ीज़ुल्लाह हिंद जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त रतो देरो में हुकूमत सिंध, WHO ऐं ब्रिज कंसल्टेंट फाउंडेशन तरफ़ां रतो देरो अवामी इत्तेहाद जी ऑफिस में HIV वायरस खां बचाव ऐं सुई सेफ्टी जे हवाले सां तकरीब मुनाकिद कई वई, जंहिंमें अवामी इत्तेहाद जे चेयरमैन अब्दुल्ला भुट्टो, ज़हूर अहमद मंसूरी, ताहिर गाज़ी, सनाउल्लाह लुक, अवामी प्रेस क्लब रतो देरो जे सदर मुज़फ़र अली बुज़दार, असमतुल्लाह भट्टी, अब्दुल हफ़ीज़ जलबानी समेत वॾे अंग में शहरनि शिरकत कई। उन मौके ते महफूज़ सुई ऐं गैर ज़रूरी सुई लॻाइण जे हवाले सां हिकु वीडियो ऐं ऑडियो ज़रिए ॼाण ॾिनी वई। इस्तेमाल खां पोइ ॿीहर इस्तेमाल जहिड़ी न रहे ऐं महफ़ूज़ तरीक़े सां ज़ाया करणु घुर्जे। आलमी इदारे सिहत WHO डॉक्टर ऐं ॿियनि सिहत जे त जीअं डॉक्टर या मरीज़ सुईअ सां केतिरनि ई मुल्कनि में 70% खां वधीक सुयूं या सिरिंजूं गैर ज़रूरी उन लाइ तव्हांखे इंजेक्शन बहितर इहो आहे त इंजेक्शन जी जॻह ते खाइण वारी दवा खे तरजीह ॾिनी वञे। जो इस्तेमाल करियो। असां सभिनी खे मिली सां कमु वठो। हे पैगाम ब्रिज कंसल्टेंट्स फाउंडेशन, WHO ऐं हुकूमत सिंध जे ताउन सां पेश कयो वियो। ब्रिज कंसल्टेंट अॻवान सैयद अली रज़ा शाह ऐं ॿियनि अॻवाननि माण्हुनि खे ॿुधायो त गैर महफ़ूज़ ऐं गैर ज़रूरी सुई लॻाइण सां ख़तरनाक मर्ज़ फैलिजी सघजनि था, जंहिंमें हेपाटाइटिस B, C ऐं HIV शामिल आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त हमेशह ऑटोलॉग सुई इस्तेमाल करण सां ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघिजे थो। इन जे मौके ते रतो देरो अवामी इत्तेहाद जे चेयरमैन अब्दुल्ला भुट्टो चयो त असां सभिनी खे WHO ऐं ब्रिज कंसल्टेंट फाउंडेशन जे पैगाम ते अमल करे गैर ज़रूरी सुईअ खां पासो करे पाण ऐं पंहिंजी फैमिलीअ खे मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघूं था।